अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरवां सां शेयर कंदा हलूं। मिशन वडी खे लॻंदड़ समूरा लिंक रोड तबाह हाली जो शिकार आहिनि। सफ़र दौरान शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जी दौरे हुकूमत में ठहंदड़ रोडनि जी मरम्मत न थी सघी। लॻभॻि 40 साल गुज़री विया। मुशर्रफ दोहरायो बाक़ी पीपल्स पार्टी जी हुकूमत रही। मिशन वडी खां ॻोठ काज़ी नूर मोहम्मद लिगारी, ॻोठ उमर थेबो, ॻोठ मंठार थेबो, ॻोठ आदम कलर, ॻोठ अली मोहम्मद खोसो, ॻोठ टेल मोरी टंडी मिशन, लतीफ़ाबाद, ॻोठ गुल मोहम्मद लिगारी, लखाद नुजत, ॻोठ गुलाम अली लिगारी, नबी खान मेऊद, ॻोठ जान मोहम्मद समेजो, ॻोठ मोहसन डगो, ॻोठ अब्दुल्ला मगरब, ॻोठ गुलाम हैदर शाह पिणु शामिल आहिनि। जॾहिं त MPA इमदाद पिताफ़ी खां प्रेस क्लब मिशन वडी जे सहाफ़िन सवाल कयो त मिशन वडी जा लिंक रोड कॾहिं ठहंदा। MPA इमदाद अली पिताफ़ी फेबरवरी या मार्च जो आसिरो ॾिनो हो। मिशन वडी तोड़े आसपास जे रहंदड़ शहरनि जो MPA तोड़े MNA खां मुतालबो आहे त मिशन वडी तोड़े आसपास जा लिंक रोड जल्द खां जल्द ठाहिया वञनि जीअं सफ़री मुश्किलातूं ख़तम थी सघनि। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।